अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन ऐं नाले वारो सिंध जो मशहूर फनकार बरकत गोपांग न दिल बर कबूलियो न दुनिया कबूलियो। फनकार बरकत गोपांग केर ऐं किथां जो आहे? फनकार बरकत गोपांग के सिंध में एतरी शोहरत छो ऐं कीअं मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जो बहितरीन ऐं दर्दीलो आवाज़ रखंदड़ फनकार बरकत गोपांग। फनकार बरकत गोपांग के नंढपिण खां ई ॻाइण जो शौक़ु हो। हिन 15 सालनि जी उमिरि खां ई ॻाइण जी शुरूआति कई। बरकत गोपांग ॻाइण जी सिख्या मरहूम अशरफ बुरड़े ऐं उन जे भाउ मरहूम महरम अली बुरड़े खां वरिती। फनकार बरकत गोपांग जो पहिरियों एल्बम ऐं पहिरियों गीत ही हो अलविदा ओ बेवफा आखिरी सलाम। उन खां पोइ हिन वक़्त ताईं बरकत गोपांग लॻभॻि 70 एल्बम करे चुको आहे। बरकत गोपांग सिंध खां पोइ फ़न जो मुज़ाहिरो सऊदी अरब ऐं दुबई में बि करे चुको आहे। हिन वक़्तु सिंध जे बहितरीन शहर कंबर शहर में रिहाइश पज़ीर आहे बरकत गोपांग। वधीक हिन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।